केॾां पिया घुमंदा वतो? मां साईं थाणे ते विया। छो? खेर त आहे न? सूबेदार सुखे कुझु वारनि जा फोटू साजिद खे ॾेखारिया त जीअं साजिद उन्हनि धाड़ेलनि जी निशानदी करे जिन हिन खे अगवा कयो। बाबा साईं मां इन्हनि माण्हुनि खे सुञाणे चुको आहियां। केर आहिनि उहे बदबख्त जिन शींहं जे वात में मुंडी विधी आहे? मामा साईं उन्हनि मां ॿिनि खे त साजिद सुञातो आहे। हिकु आहे बहादुर जो मामो हाजी शरीफ ऐं ॿियो हुनजो दोस्त गुलज़ार। छा इन्हनि साजिद खे अगवा करे मूंखां 30 लख रुपया भुंग वरितो आहे? हा बाबा साईं बिल्कुलु। असां अजायो पे शाह ज़मान ते शक कयो। असांजो असुल दुश्मन त बहादुर खान आहे। साजिद जीअं असां सां इहा रांद बहादुर विढ़ियो आहे त वॾो गंद थींदो। हाणे न हाजी शरीफ ऐं हिनजे दोस्त खे अगवा कंदासीं मामा साईं। शमीर पोइ हिन कम में देर न कर। कुछ ॾींहंनि जे लाइ असांखे ही थाक हटाइणो पवंदो, छो जो हाणे असांजे रहण जे लाइ हीअ जॻह ठीकु न आहे। छो दिलावर साईं तव्हां हशमय धमकियुनि खां डिॼी विया आहियो छा? न इब्राहिम, मां ज़िंदगी में कॾहिं बि मौत खां न आहियां ॾिनो। पर मां नथो चाहियां त मुंहिंजे हथां को मुंहिंजो प्यारो मरी। दिलावर साईं हाशिम में हो दम ही न आहे जो असां ते हमलो करे। न खाक बदलाइण जो सबब रुगो हाशिम न आहे, पुलिस बि असांजो ही थाक ॾिसी वई आहे। हाशिम बि हमलो ज़रूर कंदो, हुन करे मां नथो चाहियां मुंहिंजे हथां हाशिम या को ॿियो मरी पवे। अवां ठीकु पिया चओ दिलावर साईं, बेगुनाह माण्हू मारणु असांजो कमु न आहे। त पोइ ठीकु आहे, मां ॿियो थाक ॾिसी आयो आहियां, पाण ओॾां था हलो। अचो। शमीर मूंखे त इतबार ई कोन थो अचे त मुंहिंजे पुट खे बहादुर अगवा करायो आहे। हा मामा साईं मूंखे पकियूं साबितियूं मिलियूं आहिनि त शेरू लाकब मां फरार न थियो, उनखे बहादुर आज़ाद करायो ऐं बहादुर जे मामे ऐं हुनजे दोस्तनि साजिद खे अगवा करायो। असां खां पैसा वरिता ऐं उहे पैसा शेरू जी आज़ादीअ जे लाइ ख़र्च कया विया। शमीर मन हाणे वॾो गंद थींदो। लॻा बहादुर ॾे फोन प्यास दब। न मामा साईं न, लचर खे पुॼे चक। जीअं बहादुर खान असांजे पुठीअ में खंजर आयो न, ईअं ई असां हुनजी पुठीअ में खंजर हणंदासीं मामा साईं। सम्झई कोन सम्झई? सम्झी वेंदी। शमीर पोइ दरिया खान खे फोन कंदासीं त रुक जा चणा त चबाए सघजनि था पर बंगल जा पैसा नथा खाई सघजनि। हा मामा, ऐं पोइ असांखे पैसा बि मिली वेंदा। हुन खां पोइ असां हुननि माण्हुनि खे बि हथु कंदासीं ऐं कंदासीं साजिद जे हवाले त जीअं हू पंहिंजो बलांद वठी सघे। वाह जी रिथा जोड़ी थी शमीर, अहिड़ी का रिथा शाह ज़मान लाइ का जोड़। हा मामा साईं, पहिरियां हिन बहादुर खे सबक सिखायो। जे अलावल का ख़बरचार पई दिलावर जी? न साहब, मूं समेत पुलिस जे पूरे अटाले दिलावर खे ॻोल्हियो आहे पर किथे मिले ई कोन थो। मूंखे लॻे थो दिलावर वारा हितां भॼी विया आहिनि ऐं हाणे वरी हिते वापसि न ईंदा। हा साहब, जिथे मुंहिंजा पेर पवंदा उते ॾोहारी कीअं बीहंदा। केतिरो भॼंदो दिलावर? नेठ हिकु न हिकु ॾींहुं सूबेदार सुखे जे
पकड़ में तो जरूर ईंदो। हाणे छा हुकुम आहे सर? हाणे इहो आहे त फिलहाल पाण हलूं था, हिन जी मुखबिरी कराए पोइ दिलावर खे गोतबो। अचो त। ठीक आहे सर। शेरू छो परेशान आई? कंहिं तुंहिंजी जिंदगी कंडनि जी सज बणाई आहे? ॿुधाए ॿुधाए त तुंहिंजी जिंदगी में ज़हर कंहिं विधो आहे? मुंहिंजी परेशानी जो कारण सरदार शाह ज़माना हाय शरीफ़ ज़ुल्म जी इंतहा आहे। मां साख सां चवां थो त असांजी हिन सिंध धरतीअ ते जे इहे पीर ऐं मीर ऐं वॾेरा न हुजनि न त असांजे हिन हथनि में बंदूकुनि जे जॻह ते हर हुजनि। सरदार शाह ज़मानो मुंहिंजी ज़ाल फबाए वेठो आहे ऐं मां मजबूर बेवस लाचार चो कंध झुकाए वेठो आहे। शेरू अॼुकल्ह जे माण्हुनि जा रवैया बदिलजी विया आहिनि। बस जे ड्राइवर खे उस्ताद ऐं उस्ताद खे वरी मास्टर था चवनि। शरीफ़ खे बेवकूफ़ ऐं ज़ालिम खे वरी नेक मर्द था सम्झनि। हिन दौर में शराफ़त न पर बदमाशी थी हले। इन जे लाइ मां तोखे चवां थो शेरू त दर खे ॿारे छॾ। छा कया हाजी शरीफ़? नेठ मां कया छा? शेरू सरदार शाह ज़मान कुछ भी ना है। तू रुगो थोड़ी हिम्मत कर। तू सरदार शाह ज़मान जे गोठ जी का भी माई खंभे खणी अच। ॾिस त पोइ कीअं नथो इहो सरदार राजुल वापसि करे। छा जी ॻाल्हि कई थी हाजी शरीफ़? जो त राजुल ते पहरो आहे पर मां शाह ज़मान जे ॻोठ जी बकरी बि न छॾींदुसि। तू तयार रहिजांइ शेरू। मां कादन खे जाचूसी जे लाइ छॾियां थो। जीअं ई बुल मिलियो त ठीकु आहे हाजी शरीफ़, मां तयार हा। बसरा तू सही माण्हू न आहीं। सॼो ॾींहुं थी रुली। मां त चवां थो त हिन दरिया खानर जे ॻोठ न वेंदी कर। उन जे ॻोठ में माइनि खे बि मुछूं अथई। अकुल जा अंधा। माइनि खे मुछूं थींदियूं हिन छा? मूंखे त ॾिसण में कोन आयूं। उहा बि मायूं हिन खे गांगट हिन छा त मुछूं अथनि। मूं न माई खे चयो त माई तोखे मुछूं छो आहिनि? माइनि खे त मुछूं न थींदियूं न। ख़बर अथई पोइ न छा चयो? ॿिलीअ खे मुछूं आहिनि पोइ मूंखे छो न मुछूं हुजनि गुलाबी जोड़े में? ओ वाह, या औरत नाहे मर्द आहे मर्द। गुलाब खान आहे थोरो लिचकियल आहे चाल ठाल में। इन करे हुन नौकर करे रखियो अथसि। उन करे वरी घर में सॾनि था गुलाबी गुलाबी। ॿियो इहा ज़ाइफ़ा नाहे। बहरहाल अॼु मां तो हुकुम थो ॾियां त हिन दरिया खाना रे ॻोठ न वेंदी कर। मूंखे इहो गुलाब खान सही माण्हू नथो लॻे। बसरा घर में अकेलो मां ढुॼां कोन थो, न वरी हिन शेरू खां ई ढुॼां थो छो त मां दिलेर मुड़ुस आहियां। पोइ मारिया विफले थो छा? शेरू अखि ॾेखारी थी छा? बसरा शेरू असांजे घर में घिरी पियो राजुल खे अगवा करण आयो। शेरू खे राजुल त कोन मिली, बस मां मिली वियो मांसि। पोइ धक लतूं मुकूं चंबा आणियो पर आख़िर में मूं वारियूं रड़ियूं बि यादि कंदो आहे। तॾहिं थो चई न त दरिया खान जे ॻोठ न वञो। अकेलो ड्रिजे थो न घर में। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां ढुढीनो न आहियां, मुड़ुस माण्हू आहियां पर इहो शेरू सही माण्हू न आहे। हाणे तूं घर वेहो त मां वॾेरी शमशाद सां कचहरी करे अचां। मता बसरा मता मां घर में न वेंदो साईं। अड़े मुंहिंजा दिल पर मुड़ुस दिलेरा वॾो अलाए कहिड़नि पीरनि पिटियो हो जो पिड़ पए। मिड़ई मूंखे बि तोखे घर खां कढणो हो। ॿियो वरी असली हेलो रस बहादुर खान,
शामिर पियो ॻाल्हायां। ख़ैर त आहे न शामिर खान, कीअं यादि कयो? बहादुर खान किथे आ, कहिड़े खफ़न में आ? यार तो त असांखे सफ़ा विसारे छॾियो आहे, न सलाम न दुआ। शामिर खान, दुनिया जा कमकार खुटनि ई कोन। ख़ैर तूं हुकुम कर। राति जशन जो प्रोग्राम रखियो अथमि। साजिद जा कुझु दोस्त आया कराची मां। खाइण पीअण जो सुठो बंदोबस्तु कयो अथमि, उनजे लाइ तव्हांखे बि दावत आहे। वाह शामिर खान वाह, इहो कमु त वाह जो कयो। सॼो ॾींहुं खफ़न में थो गुज़रे। जेकॾहिं अहिड़ी महफ़िल हूंदी न त पोइ महीननि जा थक कई ॾींदी। ज़रूरु ईंदुसि शामिर खान, ज़रूरु ईंदुसि। यादि करण लाइ महिरबानी शामिर खान। महिरबानी बहादुर, खुदा हाफ़िज़। खुदा। अॼु राति तुंहिंजी अहिड़ी दावत कंदासीं जो सॼी ज़िंदगी यादि रखंदे बहादुर खान। ऐं पोइ सॼी ज़िंदगी कंहिंखे अगवा करण जो सोचींदो बि कोन। बाबा साईं, अॼु एॾी उदासी लॻे थो त अव्हां जे अंदर में सुरव लही आयो आहे। पुट, अॼु मां पंहिंजो पाण खे शिदत अकेलो महसूस करे रहियो आहियां। अकेलो महसूस करे रहियो आहियां। अकेलो। ईअं थो लॻे हेॾी खुदाई में मुंहिंजो को माइट ई कोन्हे, को बि मिट माइट मुंहिंजो कोन्हे। शाज़ेब जे क़त्ल खां पोइ मूंखे ईअं थो लॻे त मुंहिंजो केर बि कोन्हे, केर बि कोन्हे। हीउ मुंहिंजो अंदर आहे, आदत थी वियो आहे, टुटी पियो। ईअं थो लॻे ॼण मुंहिंजी दुनिया मरी वई आहे। काइनात में मुंहिंजो केर बि कोन्हे, केर बि न। पर बाबा साईं, अव्हां त चवंदा आहियो त 7 राजनि में जेके बि पुट आहिनि उहे अव्हां जा पुट आहिनि, त पोइ तव्हां पाण खे अकेलो छो था महसूस कयो? शायद मां पंहिंजो पाण सां कूड़ ॻाल्हाए रहियो हुयुसि। कूड़। या शायद मूंखे ख़बर कोन हुई त पुट जी औलाद छा थींदी आहे, छा थींदो आहे पुट, छा थींदी आहे पुट जी औलाद। इहा मूंखे ख़बर कोन हुई। बाबा साईं, लॻे थो तव्हांजी शाज़ेब जी यादि अव्हां जे अंदर में सावण जी मुंद खणी आई आहे। हा पुट मीरा, अखियूं रोण लाइ आराम बि कनि, अंदर में उद्माता उथनि। पुट,
तोखे कहिड़ी ख़बर तुझे हिन सरदार शाह ज़मान पंहिंजो पाण खे केतिरो ज़ब्त कयो आहे, केतिरो ज़ब्त कयो आहे। मीरा, मुंहिंजा बचड़ा, ख़बर न आहे त मुंहिंजे जिगर जे टुकड़े मुंहिंजे बचड़े शाहज़ेब खे कंहिं मारियो आहे, कंहिं हुनखे क़तल कयो आहे, का ख़बर न आहे। दिलावर असांजे हाणे कॾहिं कोन ईंदो, छो त इहो दिलावर असांजो ॾोही आहे। ये सरदार शाह ज़मान बोल जो सच्चो ऐं वाइदे जो पको माण्हू आहे। जेकॾहिं दिलावर इज़त सां हिते न आयो न, मां हुनखे ज़बरदस्ती खणाए हुनखां पुछा ॻाछा ज़रूर कंदुसि। मां भी सरदार आहियां, सो भी 7 राज्यनि जो सरदार, 7 राज्यनि जो सरदार शाह ज़मान। और तो सवाई तो कया मां इन दिलावर खे कॾहिं बि न छॾींदुसि, कॾहिं बि न।